الله الرحمن الرحيم وأيوب إذ نادى ربه أني مسني الضر وأنت أرحم الراحمين فاستجبنا له فكشفنا ما به من ضر وآتيناه أهله ومثلهم معهم رحمة من عندنا وذكرى للعابدين وإسماعيل وإدريس وذا الكفل كل من الصابرين وأدخلناهم في رحمتنا إنهم من الصالحين وذا النون إذ ذهب مغاضبا فظن أن لن نقدر عليه فنادى في الظلمات أن لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين صدق الله العلي العظيم. आयत नंबर 83 का तिलावत आहे। अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि जे अंदरि हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र करणु फरमायो ऐं हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह तबारक व तआला जे उन्हनि पैगंबरनि मां हुयो जिन खे अल्लाह तबारक व तआला वॾी पंहिंजी नेमतुनि सां नवाज़ुनि फरमायो हुयो। नेमतूं त अल्लाह पाक हर पैगंबर खे नसीब फरमायूं, पर दुनिया जी कुशादगी जे एतबार सां अय्यूब अलैहिस्सलाम ते अल्लाह पाक वॾी कुशादगी करणु फरमाई हुई। अय्यूब अलैहिस्सलाम जी ख़ासियतुनि मां चंद ख़ासियतूं उलमाए किराम ज़िक्र फरमायूं आहिनि। अय्यूब अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला इबादत जो तमामु घणो ज़ौक़ ऐं शौक़ अता फरमायो हुयो ॿियनि अंबिया किराम वांगुरु। अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम वॾो सख़ी हुयो। अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम महिमान खे कोशिशि कंदो हुयो त महिमान खे ख़ुशीअ सां पाण वटि वठी करे उन महिमान जो इकराम कंदो हुयो। इहो हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़ासियतुनि मां हुयो ऐं उनखे अल्लाह तबारक व तआला केतिरी ज़राअत, ज़मीन, औलाद, माल जी कुशादगी, सिहत जी कुशादगी, ख़ूबसूरत हसीन जिस्म अल्लाह पाक नसीब फरमायो। त बाज़ लिखनि था त अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन नेमतुनि जे अंदरि रहंदे उनजी इबादत ऐं उन जा अमल मशहूर हुया। तॾहिं जेको आहे शैतान जेको आहे इहो एतिराज़ कयो त साईं अय्यूब अलैहिस्सलाम खे त हर क़िस्म जी सहूलियत मौजूदु आहे, इन सहूलियत जे दौरान जेकॾहिं को इबादत करे थो त इहो को कमाल न आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी मर्ज़ीअ सां हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे आज़माइण जो फ़ैसिलो करणु फरमायो। अय्यूब अलैहिस्सलाम मालदार बि हुयो ऐं उनखे औलाद बि हुई। 7 पुट लिखनि था, 3 न्याणियूं लिखनि था, यानी 10 औलाद, घरवारी हिकिड़ी ऐं उनखां अलावा उनखे नालाद जेका अल्लाह पाक उनखे नेमत ॾियणी अय्यूब अलैहिस्सलाम खे ॾिनई। ऐं जॾहिं अल्लाह पाक आज़माइण जो इरादो फरमायो लिखनि था त 7 साल जेको अय्यूब अलैहिस्सलाम जी जेका ज़िंदगी गुज़री वॾी फरावानी ऐं कुशादगी वारी ज़िंदगी गुज़री। ऐं उनखां बाद में अल्लाह पाक जेको अय्यूब अलैहिस्सलाम खे जॾहिं आज़माइण जो इरादो फरमायो त अय्यूब अलैहिस्सलाम जी माल मिल्कियत उनजे मथां आज़माइश आई, तूफ़ान आयो, तकलीफ़ आई, ज़मीन, ज़राअत इहे सभु जेके ख़तमु थी वियूं। उनखे दुख त छा पहुचे बल्कि उन अञा अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा करणु शुरू कयो त मुंहिंजा रब साईं अञा जेको आहे दुनिया जे इन्हनि कमनि में संभालण में मशगूल हूंदो हुयुसि, हाणे त उहो वक़्तु बि तुंहिंजी इबादत जे लाइ मूंखे मिली वियो। ऐं वरी उनखां बाद में सिर्फ़ु इहो न त माली तकलीफ़, वरी अय्यूब अलैहिस्सलाम जी जेका औलाद हुई लिखनि था त कंहिं हिकु जॻह ते का दावत हुई या को प्रोग्राम हुयो त अय्यूब अलैहिस्सलाम जी औलाद जेके आहिनि 7 ई पुट, हाणे पुटनि ते इंसान केॾो फ़ख़ुरु कंदो आहे। अय्यूब अलैहिस्सलाम खे 7 पुट, 3 न्याणियूं हिकु जॻह ते वेठा हुया। कुदरती तौर ते मथां आफ़त आई या छत जेका आहे जॻह जी किरी सभु जो सभु जेके आहिनि शहीद थी विया। उनजे बावजूदि अय्यूब अलैहिस्सलाम खे सभु अञा जेको आहे अय्यूब अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला जिस्मानी तौर ते बि आज़माइण जो फ़ैसिलो करणु फरमायो। एॾी उनखे आज़माइश आई, तकलीफ़ आई जो उनजे जिस्म जे अंदरि अहिड़ी तकलीफ़ पैदा थी पई। बाज़ त लिखनि था त उनजे जिस्म जे अंदरि जेके इहे कीड़ा बि पइजी विया, पर उनखे तकलीफ़ हुई, ज़ौफ़ हुयो, कमज़ोरी हुई, हता कि पंहिंजे इलाइक़े वारनि अय्यूब अलैहिस्सलाम खे कढी करे वञी परे हिकिड़ी जॻह ते वञी करे रखी आहे। उते सिर्फ़ु हिकिड़ी जेका आहे फर्माबरदार ताबेदार जेका घरवारी अल्लाह पाक अय्यूब अलैहिस्सलाम खे ॾिनी, उन जेको आहे अय्यूब अलैहिस्सलाम जी ख़िदमत जी इंतिहा करे। असुल जेको आहे लाइफ पार्टनर अहिड़ो हुजे न
जेका घरवारी अहिड़ी हुजे जो मुसीबत जे वक़्त में बजाए दोरापन ॾियण जे या बजाए अहिड़े क़िस्म जा ताना ॾियण जे त सॼी ज़िंदगी मूंसां कहिड़ो असर कई, हाणे पियो आहे खट ते, हाणे त जेको आहे ॾिस पाण ज़ाल हाणे कमज़ोर थियो आहे, अहिड़े क़िस्म जा दोरापा ॾियण जे बजाए अल्लाह तबारक व तआला अयूब अलैहिस्सलाम जी घरवारी खे अहिड़ो त सब्र अता फरमायो, पंहिंजे मुड़ुस जी ख़िदमत जी तौफ़ीक़ अता फरमाई जो अयूब अलैहिस्सलाम जे सब्र सां गॾु अल्लाह तबारक व तआला हुन जी घरवारी जो ज़िक्र बि क़ुरान में फरमाए छॾियो। लिखंदा त अयूब अलैहिस्सलाम जे मथां जेका आज़माइश आई 7 साल 7 महीना ऐं 7 ॾींहं ऐं रातियूं एतिरे क़दुरु आज़माइश आई, पर अयूब अलैहिस्सलाम जी ज़बान ते कंहिं बि क़िस्म जी नाशुक्री जो लफ़्ज़ न आयो, हता कि जॾहिं हुन जी ज़बान ते हिकिड़ो असरु थियो, हुन असर जे करे अल्लाह तबारक व तआला जे ज़िक्र खां हुनखे ज़रा तकलीफ़ थियणु शुरू थी। उन वक़्त में हुन अल्लाह पाक जे दर ते दुआ घुरी त हे मुंहिंजा अल्लाह, औलाद वई उन जेको आहे शिकायत न कई, ऐं जेको आहे माल असबाब विया अयूब अलैहिस्सलाम शिकायत न कई, पर जॾहिं अल्लाह तबारक व तआला जे ज़िक्र जे अंदरि जॾहिं ग़फ़लत आई, कमज़ोरी आई, उहा बि ज़ोफ़ जे करे, ग़फ़लत न चइबो बल्कि ज़ोफ़ जे करे मजबूरी आई, उन वक़्त में अयूब अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला खां दुआ करण जो फ़ैसिलो कयो ऐं फरमाईंदा अयूब अलैहिस्सलाम जी अहिड़ी त आजिज़ीअ वारी दुआ जो रब क़ुरान जे अंदरि उनखे ज़िक्र फरमायो, ईअं न चईं त ए मुंहिंजा अल्लाह, हालांकि नफ़े नुक़सान जो मालिक अल्लाह जी ज़ात आहे, पर अयूब अलैहिस्सलाम ईअं न चयो त रब तो मूंखे बीमारी ॾिनी उन खां तूं शिफ़ा अता फरमा, न, बल्कि आजिज़ीअ जी इनकिसारीअ जी अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं इबादत जी अयूब अलैहिस्सलाम इंतहा कई, फरमाईंदा हे मुंहिंजा अल्लाह मसनी अब्दुर, साईं मूंखे तकलीफ़ पहुती, शिफ़ा ॾियण वारी ज़ात तो अल्लाह जी। माना अदब जो हिकिड़ो लिहाज़ रखंदी न चई रब तो मूंखे बीमारी ॾिनी हाणे तूं शिफ़ा ॾे, न, फरमाईंदा अन्नी मसनी अज़ुर व अंत अर्हमुर राहिमीन, ए मुंहिंजा अल्लाह मूंखे तकलीफ़ पहुती आहे, रहम कंदड़ ज़ात तो मुंहिंजे अल्लाह जी आहे, बीमारियुनि खां शिफ़ा ॾियण वारी ज़ात बि मुंहिंजे अल्लाह जी आहे। इन जे लाइ इन जे करे इहा क़ुरान जी जामे माने दुआ आहे, जेको बि इन दुआ खे घुरंदो अल्लाह तबारक व तआला इन दुआ जे सदके रब साईं उन जी बीमारियुनि खां उनखे शिफ़ा अता फरमाए, रब अन्नी मसनी अज़ुर व अंत अर्हमुर राहिमीन। बहरहाल अयूब अलैहिस्सलाम दुआ घुरी ऐं हिन विच में घरवारी जेका आहे वञी जेका आहे को ख़िदमत कंदी, महिनत कंदी, मज़दूरी कंदी हुई, ऐं हुन मज़दूरी खां बाद में जेको हुनखे समर मुयसर थींदो हुयो, खाधे पीते जो सामान, उहो अची करे ॿाहिरि अची करे अयूब अलैहिस्सलाम खे पुॼाईंदी, हुनजी ख़िदमत कंदी हुई ऐं हुनजी तबा पुरसी जेको हुन खां पुॼंदो हुयो उन ख़िदमत कई। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हथनि सां कमाइण खे ॾाढो पसंदि कयो आहे। वाक़ियो लिखंदा तारीख़ जे अंदरि हारून रशीद पंहिंजे वक़्त जो वॾो बादशाह हुयो, एतिरे क़दुरु बादशाह हुयो जो सिर्फ़ु पाण न पर उन जा जेके ख़ादिम हलंदा हुया उन जा ख़ादिम बि हज़ारनि जे तादाद में घोड़नि ऊठनि ते सवार थी करे उन सां काफ़िले जी सूरत में हलंदा हुया। चवंदा त हारून रशीद हिकिड़ो का जंग उन फतह कई, उन मां एतिरो उनखे गनीमत जो माल मिलियो जो 20,000 खच्चर उन सामान खे खणी करे उनजे महल जे अंदरि पहुता, पर उन जे बावजूद हाणे उन जे विच में अल्लाह पाक वरी हिकिड़ो अहिड़ो जेको आहे पंहिंजो दीवानो पैदा कयो। हारून रशीद जो हिकिड़ो पुटु हुयो, उन पुट खे कुदरती तौर ते अल्लाह तबारक व तआला पंहिंजो अहिड़ो ख़ौफ़ ॾेई छॾियो जो उन सॼो पंहिंजो बादशाह जो महल मिल्कियत छॾे करे वञी ॿाहिरि जेको आहे रहणु शुरू थियो। हाणे उते रहंदे रहंदे उन जेको आहे सोचियो त हिते जेको आहे मुंहिंजे अबे जो असर रसूख़ आहे, माण्हू उन जे करे मुंहिंजो ख़्यालु कंदा वग़ैरह, वञी करे पंहिंजे अबे जी दरबार में अहिड़ी हालत में जो कपिड़ा बि जेके आहिनि फ़क़ीराना कपिड़ा पातल ऐं मथे ते जेको आहे अच्छे कपिड़े जो पटको बदल हुजे ऐं वञी करे पहुतो पंहिंजे अबे जी ख़िदमत में बादशाह जे दरबार में, जो उन जे ख़ादिमनि खे बि लिबास जेको उन खां ऊचो पातल हुयो, वञी करे बादशाह बि ॼण त उन खां हिकिड़ी कराहत महसूसु करे पियो। त उन वक़्त में उन खां बादशाह उन खां पुछियो तूं हिते छो आयो, की मां तोखां हिकिड़ी इजाज़त वठां थी, कहिड़ी, की मूंखे छॾ त मां इलाइक़ो छॾे करे बगदाद हलियो वञा, ॿिए हंधि हलियो वञा, तुंहिंजी ममलिकत में मां रहणु नथो चाहियां। त हुन चयोसि त भला तोखे कहिड़ी शइ जी कमी आहे जो तूं हितां छॾे वञे, चईंदा बसि हुनजे इसरार जे करे लिखनि था त उन जेको आहे कुदरती तौर ते अल्लाह जे हुक्म सां जेको आहे हिकिड़े पखी खे घुरायो, पखीअ खे चईंदा मुंहिंजे कंध ते वेठो, वरी उनखे इशारो कंदो उॾी वियो। इहा कैफ़ियत ॾिसी करे हारून रशीद ॾिठो त हिनखे अल्लाह पाक वॾी जेका कुदरत अता फरमाई आहे। बिलाख़िर उन जेको उनखे इजाज़त ॾिनी, लिखंदा त वञी करे हिकिड़े झंग में बगदाद में रहणु शुरू थियो। हफ़्ते में सिर्फ़ु छंछर जो ॾींहुं कमाईंदो हुयो ऐं उन कमाई जो सिर्फ़ु हिकिड़ो दिरहम उनजो मज़दूरी वठंदो हुयो, वधीक न। इन दौरान महिनत कंदो रहियो। उन वक़्त में उते हिकिड़ो माण्हू हुयो जेको को ख़ासि माण्हू हुयो, अबू आमिर नामी शख़्स हुयो। उन जेको आहे पीढ़ीअ ते वञी करे मज़दूर ॻोल्हिया, माना बादशाह जी बादशाही ठुकराए करे पंहिंजी मज़दूरी ते इक्तिफ़ा कई। हथनि जो जेको कमायल जेको रोज़गार हूंदो आहे न हलाल, उनजी जेका लज़त ऐं अल्लाह सां ताल्लुक़ जो जेको उनजे अंदरि वज़न रखियल आहे न, ॿिए जे ठहियल शइ ते वेहण में उहा लज़त न आहे रखियल।
हालांकि हलाल जे करे माण्हू अबे अम्मा जो कमायल इस्तेमाल करे थो न महाराज न आहे, पर पंहिंजे पघर जी कमायल जेका शइ आहे हुनजो क़दुरु वॾो थींदो आहे। उन जेको आहे कमाइण शुरू कयो, अबू आमिर नाले शख़्स उनखे मज़दूरी जे तौर ते वठी वियो ऐं उनखे चई त उन सां शर्त रखियो, कहिड़ो? चवंदा हिकिड़ो शर्त मुंहिंजो इहो थी, नमाज़ जो वक़्तु ईंदो त मां मज़दूरी न कंदुमि, वञी करे नमाज़ पढ़ंदुसि, भली तोखे रखिणो आहे त रखो, न रखिणो थी तुंहिंजी मर्ज़ी। ॿिए नंबर ते वठंदो मां हिकिड़ो दरम, ॿियो उन खां वधीक मूंखे पैसा न खपनि, सही न? जेको आहे कमु कयो सॼो ॾींहुं उन वटि ऐं नमाज़ जे वक़्त ते नमाज़ पढ़ंदो रहियो। शाम जो अबू आमिर नाले शख़्स ॾिठईं त जेको आहे हिन कमु त जेको आहे मुंहिंजी भित जे मथां भित छाराई पियो, न भित जे मथां एॾो हुन कमु कयो आहे जो ॼण त 12 माण्हुनि मज़दूरनि गॾिजी करे हुन कमु कयो। पोइ वरी ॿिए छंछर ते वरी उन ई मज़दूर खे वठी आयो, उन कन ॾेई करे हुनजी जासूसी खे ॾिसंदी करे छा थो, एॾी बरकत हिन जे कम में। ॾिठईं त जंहिं वक़्त में कमु करे थो, हथनि सां कमु करे थो, ज़बान ते अलाह जो जेको आहे कलाम जारी आहे, क़ुर पाक जी ज़बान ते तिलावत जारी आहे। इन जे करे ॼण त ग़ैबी ताक़त हुनजी मदद कनि पियो। बहरहाल इन हालत में जेको आहे उहो पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे, हुनखे ख़बर न त हारून रशीद जो पुटु आहे। पोइ छंछर जे ॾींहुं उन खां ई कमु कराईंदो हुयो। टियों दफ़ो जॾहिं उहो न आयो त उनखे ॻोल्हींदे वञी करे झंग में पहुतो ऐं उन वक़्त में उन पंहिंजी कैफ़ियत ॾेखारी, बीमार हुयो। वञे पोइ अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ उनखे चई त हीअ मुंहिंजी जेका आहे मुंडी थी, जेका मूंखे पंहिंजे अबे ॾिनी, वञी करे हारून रशीद जी दरबार में पुॼाइजांइ ऐं उनखे वञी करे ॿुधाइजांइ। उते वञी करे हारून रशीद वटि पहुतो। उन चयोसि त इहो त मुंहिंजो पुटु हुयो, इन पुट जे करे अल्लाह तबारक व तआला पोइ हारून रशीद खे बि अहिड़ो दर्द ॾिनो जो हाकिमियत वारा जेके बि कम हुया अल्लाह जे ख़ौफ़ जे करे उहे जेके हाकिमियत वारा कम अहिड़े दर्द सां अदा कंदो हुयो जो अॼु बि हारून रशीद खे दुनिया जेको आहे इंसाफ़ जे हुकुमरान जे तौर ते यादि करे। सो मतिलबु उन जेको आहे गोशा नशीनी वञी इख़्तियार कई, करे क़ब्रिस्तान में वञी करे क़ब्रुनि जे वेझो में वञी करे अल्लाह तबारक व तआला जी रज़ा वञी करे हासिल कई। उन जो असर पंहिंजे अबे ते अहिड़ो पियो जो उन खां बाद में उहो बि ॼण त अल्लाह जो वली मुत्तक़ी परहेज़गार बणिजी वियो। बहरहाल अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम जेको आहे उनजी घरवारी महिनत ख़िदमत करे, हिकु दफ़े उनखे हिकिड़ो हकीम मिलियो नूरानी शक्ल सां। उन हकीम उनखे चई त मां तोखे पंहिंजे मुड़ुस जो हिकिड़ो इलाजु ॿुधायां थो, पर एतिरो आहे त जॾहिं उनखे शिफ़ा मिले त अय्यूब अलैहिस्सलाम खे चइजांइ त उहो सिर्फ़ु हिकिड़ो लफ़्ज़ चवे। कहिड़ो? चई इहो लफ़्ज़ चवे त मूंखे शिफ़ा जेको आहे न दवा मिले। अय्यूब अलैहिस्सलाम खे जॾहिं घरवारी ॻाल्हि कई त तोहीद जो परवानो हुयो, अल्लाह जो नबी हुयो। उन चयोसि तोखे कंहिं चयो? यकीन इहो शैतान आहे। बीह तूं वरी अहिड़े माण्हू जी ॻाल्हि मूं ताईं खणी आई आहे, बीह तोखे मां सिहतमंद थियां त तोखे 100 लख पढ़ाईंदुसि। उनजी पोइ तावील कई, तावील इहा कई त बुआरी जी सूरत में या 100 लख गॾाए करे हिकु दफ़ो उनखे हाणे तुंहिंजो कसम बि पूरो थी वञे। अल्लाह पाक जेको आहे हुन बानीअ तां जेको हुन ख़िदमत कई उनजो बदिलो बि अल्लाह पाक उनखे सुहिणी सूरत में ॾियणु फरमाए। बहरहाल अय्यूब अलैहिस्सलाम दुआ घुरी, अल्लाह पाक उनजी दुआ खे क़बूल करणु फरमायो। उनजे पेरनि जे हेठां हिकिड़ो चश्मो अल्लाह से जारी करणु फरमायो, जंहिं चश्मे मां उहो वेंदो, वेंजण खां बाद में सिहतयाब थियो। अल्लाह पाक उनजी इन सब्र खे क़ुर जे अंदरि ज़िक्र करणु फरमायो। फरमाईंदव अय्यूब इज़ नादा रब्बहू, अय्यूब अलैहिस्सलाम जॾहिं पुकारियो पंहिंजे अल्लाह खे, अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्रु, ऐ मुंहिंजा अल्लाह मूंखे तकलीफ़ पहुती आहे, व अंत अर्हमुर राहिमीन, ऐं फरमाईंदा मुंहिंजा रब साईं रहम कंदड़ ज़ात सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजे अल्लाह जी आहे। फस्तजबना लहू, फरमाईंदा पोइ असां उनजी दुआ खे क़बूल करणु फरमायोसीं। फकशफना मा बिही मिन दुर्रिन, फरमाईंदा असां उनखे नजात ॾिनीसीं इन तकलीफ़ मां। व आतईनाहु अहलहू, वरी असां उनखे हाल मोटाए ॾिनोसीं। खसण वारो अहल खे खसण वारी दात बि मुंहिंजे अल्लाह जी, वरी जेकॾहिं औलाद ॾियण ते अचे त ॾियण वारी दात बि मुंहिंजे अल्लाह जी। फरमाईंदा मिथलहुम मअहुम, उन खां वधीक असां उनखे दौलत ओड़ी अता फरमाईसीं। रहमतम मिन्ना व ज़िक्रा लिल आबिदीन, पंहिंजे तरफ़ खां असां उनखे रहमत अता फरमाईसीं। वरी फरमाईंदा व ज़िक्रा लिल आबिदीन, इहा नसीहत आहे इबादत गुज़ारनि जे लाइ, जेके अल्लाह जी इबादत कनि था। इन्हनि बाननि जे लाइ इहा नसीहत आहे त तव्हां सब्र कंदव, सब्र खां बाद में अल्लाह पाक जेको तव्हांखे फल अता फरमाईंदो, तव्हां हैरान थी वेंदो, आख़िरत बि तव्हांजी कामयाब बंदी पवंदी। 7 साल अय्यूब अलैहिस्सलाम पंहिंजी बीमारी जे अंदरि सब्र कयो। माण्हू इन हालत में ताना ॾींदा, चवंदा त अय्यूब अलैहिस्सलाम खां वॾो गुनाह थी वियो, जंहिं गुनाह जे करे हिनखे सज़ा मिली आहे। अॼु बि माण्हू ताना ॾींदा आहिनि, नेक खे का तकलीफ़ अचे न, चवंदा वॾो कोन का गुनाह थियो, हालांकि अल्लाह जे नबीअ खां गुनाह त छा, पर गुनाह जो इरादो बि अल्लाह जे नबीअ खां परे आहे। फरमाईंदा इस्माईल व इदरीस व ज़ल किफ़्ल, इस्माईल अलैहिस्सलाम, इदरीस अलैहिस्सलाम इन्हनि बि सब्र कयो। फरमाईंदा व ज़ल किफ़्ल, किफ़िल जेको आहे इहो बि अल्लाह पाक जो नबी हुयो, बाज़ लिखंदा अल्लाह जो प्यारो बानो हुयो, पर इन जे अल्लाह पाक इनखे हिकिड़ी अहिड़ी कुवत अता फरमाई। मां इन जो वाक़ियो अर्ज़ु कयां। फरमाईं त किफ़िल जेको आहे हुनजो नालो इन जे करे पियो, माना कफ़ालत कंदड़, ऐं इन जी ॻाल्हि ॼण त ॿुधी वई। उन्हनि जेको आहे पंहिंजे इलाइक़े जे अंदरि जेको बादशाह हुयो, उन इरादो कयो त जेसीं ताईं मां हिन बादशाह खे इस्लाम ते न आणींदुसि, तेसीं ताईं जेको आहे मां ख़ामोश न रहंदुसि। उन बादशाह खे भई दावत ॾींदो रहियो, इख़लास सां हुनखे दावत ॾिनई। उन खां पुछो त भला मां तुंहिंजी दावत इस्लाम क़बूल कयां त मूंखे छा मिलंदी?
चींदा मूंखे तोखे जन्नत मिलंदी। जी भला हुनजो ज़ामिन केरु आहे, कफ़ील केरु आहे हुनजो, जी कफ़ील चइबो आहे न हुनजो ज़ामिन केरु आहे, जी ज़ामिन मां त इत्तिफ़ाक़ सां हुन इस्लाम आंदो ऐं उहो वफ़ादती हुनजी रिवायत में लिखंदा फरमाईंदा पोइ कब्रिस्तान में जॾहिं हुनखे पूरनि त कब्रिस्तान मां हुनजो हथु निकितो जंहिंजे अंदरि नूरानी नूर सां हिकिड़ा लफ़्ज़ लिखियल हुया। हुन में लिखियल हुयो त अल्लाह पाक हिन बाने जी मग़फ़िरत करणु फरमाई। हुनजो वजह ऐं सबबु जेको इहो दावत ॾींदड़ जेको किफ़िल हुयो इहो हुनजो वजह बणियो। हिन वजह जे करे हुनजो नालो किफ़िल बणिजी वियो। अल्लाह पाक ॼण त हिकिड़ी कुदरती तौर ते हुनखे गारंटी अदा फरमाई। माना जेकॾहिं पंहिंजे पाण खे क़बूलियत ॾियणी आहे, अॼोके वक़्त में हुन हारून रशीद वारे पुट वारी जेका आहे रबानियत न आहे जो जंग जे अंदरि वञी करे इबादत कयो, पर कम अज़ कम एतिरो आहे पंहिंजे नफ़्स खे माण्हू झुकाए करे ॾींहं राति उथंदे वेंदे इख़लास सां जॾहिं माण्हू दावत ॾींदो इख़लास सां ऐं अख़लाक़ सां ॿ शयूं जॾहिं हूंदियूं अल्लाह जी रज़ा जॾहिं शामिल हूंदी, को वजह न आहे जो हुनजे दावत जो नतीजो न निकिरे, को वजह न। इहो सिर्फ़ु असां पंहिंजे ज़हन जे अंदरि ख़्यालनि जा महल ठाहींदा आहियूं, चवंदासीं चवण न वठंदो अलाए छा जवाबु ॾींदो, इहे सिर्फ़ु शैतानी ख़्यालात आहिनि। वरना इख़लास सां जेकॾहिं को माण्हू रद्द अमल बुरो करे बि अथो, उन बुरे रद्द अमल खे अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर बर्दाश्त कंदो, सब्र कंदो, अल्लाह तबारक व तआला किफ़िल वांगुरु उनखे अजर बि ॿियो अता फरमाईंदो। रब वटि अजर जी कमी आहे, इंसान सब्र करे न। अल्लाह पाक जेके इहे सब्र जा वाक़िआ क़ुरान जे अंदरि इन जे करे ज़िक्र करणु फरमाईंदा कुल्लु मिनस साबिरीन, इहे सभु जो सभु सब्र कंदड़ हुया। 7 साल बीमारी माण्हू सब्र कयो, अंदाज़ो लॻायो को माण्हू एतिरो सब्र करे सघे थो। ज़बान ते शिकवो बि न, पंहिंजी औलाद हली वई, माल हलियो वियो। अय्यूब अलैहिस्सलाम सब्र जी इंतहा करे छॾी। इस्माइल अलैहिस्सलाम जे कंध जे मथां ज़बह करण जे लाइ काती हली, उनजे बावजूदि इस्माइल अलैहिस्सलाम अल्लाह जे नाले ते सब्र कयो। अल्लाह पाक उनखे नबूवत जहिड़ी ख़ासियत अता फरमाई। नबूवत जहिड़ी ख़ासियत ॾियण खां बाद में वरी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी शख़्सियत खे रब से उनजे ख़ानदान में पैदा करणु फरमायो। फरमाईंदा वअदख़लनाहुम फी रहमतिना, फरमाईंदा असां इन्हनि सभिनि खे असां पंहिंजे रहमतुनि में दाख़िल कयोसीं। साईं छाजे करे? फरमाईंदा इन्नहुम मिनस सालिहीन, फरमाई इन जे करे जो इहे सभु जो सभु अल्लाह जा साले बाना हुया। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।